बचाव वारी वज़ारत फौजी अदालतुनि में सिविलियन जो ट्रायल रोकण ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में इंट्रा कोर्ट अपील दाख़िल कराए छॾी। सुप्रीम कोर्ट जे 23 अक्टूबर वारे फ़ैसिले खे कालअदम करार ॾियण जी इस्तदा। बचाव वारी वज़ारत दरख़्वास्त कई आहे त ऑफिशियल सीक्रेट एक्ट जा कालअदम करार ॾिनल कलम बहाल कया वञनि। आर्मी एक्ट जे कालअदम करार ॾिनल सेशन 59(4) बि बहाल कई वञे। फौजी अदालतुनि में सिविलियन जो ट्रायल रोकण ख़िलाफ़ निगरान सिंध हुकूमत बि दरख़्वास्त दाख़िल करे चुकी। तशरीफ रखें प्लीज। बिजंजो साहब तशरीफ रखें, तशरीफ रखें। नहीं, बात का मौका तो उस सूरत में दूं, एक कोई ना वजीर आया ना कुछ, एक काम तो चले। पहले एक दफा तो मुझे कार्रवाई शुरू तो करने दे। मोहसिन साहब, आप तो उधर से नहीं चलाएंगे ना, मैंने चलाया तो बैठ जाए ना, तशरीफ रखें। इस तरह नहीं होगा जिस तरह आप लोग कर रहे हैं, प्लीज माने ना, आप तशरीफ रखें। पहले वजीर आए। सेनेट में फौजी अदालतुनि ख़िलाफ़ मंज़ूर कयल करारदाद ते ॻाल्हाइण जी इजाज़त न मिलण ख़िलाफ़ 13 मेंबरनि जो एहतिजाज। कामरान मुर्तज़ा, सादिया अब्बासी ऐं ॿियनि सेनेटर सीटनि तां उथी एहतिजाज कयो। गोड़ ऐं शोर सबबि सेनेट चेयरमैन इजलास सूमर ताईं मुलतवी करे छॾियो। रेलवे जी ज़मीनुनि ते गैर क़ानूनी कब्ज़नि जा तफ़सील सेनेट में जमा। सॼे मुल्क में रेलवे जे 13,974 एकड़ ज़मीन ते गैर क़ानूनी कब्ज़नि जो इंकशाफ। निगरान सिंध सरकार हज मिशन में सूबे जे मुलाज़िमनि खे शामिल कराइण लाइ वफ़ा खे ख़त लिखी छॾियो। वफ़ाक़ी हज मिशन में सरकारी मुलाज़िमनि खे ख़िदमत ख़ातिर मोकिलण लाइ सूबनि खे को बि हिसो नथो ॾिनो वञे। जॾहिं सूबाई कोटा मुख़्तस आहे त उन ते अमल छो न कयो वञे। 18 तरमीम खां पोइ सूबाई मुलाज़िमनि खे बि हज मिशन में शामिल कयो वञे। मज़हबी मामलनि वारे निगरान सूबाई वज़ीर उमर सूमरो जो मज़हबी मामलनि वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर खे लिखियल ख़त में मुतालबो। अमेरिकी डॉलर जे मुल्ह में लात जो सिलसिलो जारी। इंटरबैंक में डॉलर वधीक 88 पैसा सहांगो अमरीकी डॉलर 286 रुपया 50 पैसनि जो थी वियो। इसराइली जंगी जारिय जो वेश्याणो रूप निर्वार। गज़ा जे ओलहंदे किनारे जे शहर चेनियन में अबन सीना अस्पताल हिकदम ख़ाली करण जो हुकुम। इसराइली फ़ौज अस्पताल खे चोतरफ़ घेरे में आणे छॾियो। डॉक्टरनि समेत अस्पताल जे समूरे अमले खे हथ मथे करे ॿाहिरि निकिरण जी वार्निंग। इंडोनेशियन अस्पताल में बि तबई सहूलतूं ख़त्म थियण सबबि कमु रोकियो वियो। जबालिया पनाहगीर कैंप ते ॿीहर हमलो, केतिरा ई माण्हू शहीद। विच गज़ा में फ्यूल स्टेशन्स ते बि हमलो, 9 फ़लस्तीनी शहीद। ख़ान यूनिस में बमबारी जे नतीजे में ॿारनि सूधो 10 ॼणा शहीद थी विया। बरतानवी चीफ ऑफ जनरल स्टाफ इंडियन जे दौरे ते इस्लामाबाद पहुची वियो। बरतानवी हाई कमीशन मूजिब जनरल पैट्रिक सेंटर्स चयो आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां मुलाक़ात कंदो ऐं बरतानिया ऐं पाकिस्तान जे पोलो टीमुनि जो मुक़ाबिलो पिणु ॾिसंदो। बरतानवी चीफ जनरल स्टाफ जो दौरो बरतानिया जा पाकिस्तान सां दिफ़ाई लाॻापा क़ाइमु करण जे इरादे जो इज़हार। पाकिस्तान में अमरीकी सफ़ीर डोलन प्लूम चयो आहे त पाक अमरीका लाॻापा सिक्योरिटी खां अॻिते वधी हाणे मुआशी इस्तेकाम ताईं पहुता आहिनि। पॉलिसियुनि में शफ़ाफ़ियत, मुंसिफ़ाणे ऐं पाइदारीअ ते ध्यानु ॾियणु घुरिजे। ग्रीन एनर्जी पॉलिसीअ सां पाकिस्तानी मईशत जो पीतो जारी ऐं इक़्तिसादी आज़ादी मुमकिन थी सघे थी। ग्रीन ऐलान सां माहौल, तवानाई ऐं पाकिस्तान जूं ॿियूं मुआशी ज़रूरतूं महफ़ूज़ रखे सघजनि थियूं। लेवल प्लेइंग फील्ड तहरीक इंसाफ ऐं MQM समेत समूरियनि सियासी पार्टियुनि लाइ हुजणु घुरिजे। PP अक़बाल सईद गनी चयो आहे त हिकु सियासी पार्टी वोट खे इज़त जो ॾियो
इज़्ज़त जो नारो हयो, पर इहा अॼु गुमराह थी चुकी आहे। कंहिंखे बि चूंडनि खां अॻु वज़ीर आज़म बणाइण लाइ फ़ैसिलो कयो वियो आहे त उहो ॿुधायो वञे त फ़ैसिलो कंदड़ कहिड़ियूं क़ुवतूं आहिनि। 2000 में उहो को निज़ाम हो त पर्दे पोयां वज़ीर आज़म मुक़ररु कयो वञे। उहे साॻिया ई माण्हू ज़हन ठाहे रहिया आहिनि त ईंदड़ वज़ीर आज़म मियां साहिब हूंदो। जोही में हफ़्तो अॻु हथियारबंदनि हथां क़त्ल थियल नौजवान अमीर बख्श घाडी जो 6 ॼणनि ते केस दाख़िल। जोही थाणे ते दाख़िल एफआईआर में असगर बाहुटो, गुलाम बाहुटो, अहमद बाहुटो ऐं अणसुञातल जवाबदार ॼाणायल। पुलिस हिकु जवाबदार अहमद बाहुटो खे गिरफ़्तार करे वरितो। ॿिया जवाबदार कानून जी पकड़ खां आजा।